ही तुझी का हवेली या जागीर नहीं, ही मीरू जो था का इते ॾाढा ॻाल्हाइण ॾो सम्झो वेंदो आहे। ॾो बस आया चे तो दुआरे जे वता दो बड़ी वडी हैरत जी थे यो तू विच में न ॻाल्हाए मां वडेरी सां मुखातिब आहियां वडेरी सां तूं विच में न ॻाल्हाए, मां वॾेरी सां ॻाल्हायां थो, वॾेरी सां, तोसां न। वरी वरी नाइद लुक ॾेई हा नाइद बीबी ॾोहो जो ज़िक्र निकितो आहे त पोइ ॿुधाए मां ऐं मुंहिंजे खानदान तव्हांजो छा बिगाड़ियो हो? क्यों? हा नाहिद बीबी, जेकॾहिं ॾोह जो ज़िक्र निकितो आहे त मां ऐं मुंहिंजे खानदान वारनि तव्हांजो छा बिगाड़ियो हुयो? सर थोरो अञा जज़्बात में ॾेई वञोसि। न न मज़े सां चओ। क्या? जेको पहाड़ तुंहिंजे भाउ तुंहिंजे पीउ मुंहिंजे खानदान जे मथां किरियो, उन पहाड़ किरण सां जेके मुंहिंजे दिल जा पुर्ज़ा पुर्ज़ा थिया, मुंहिंजे खानदान जी रत वई, उन्ही जो हिसाब केरु ॾींदो? उन्ही जो हिसाब तोखे चुकाइणो पवंदो नाहिद बीबी, उन्ही जो हिसाब तोखे ई चुकाइणो पवंदो। दराज छा कयो? क्यों? तुंहिंजे भाउ जलाल खान दराज खान पठान सां मिली करे मुंहिंजे खानदान में मुंहिंजे पीउ ओके ओके मिली करे न चवण ते क्यों? तुंहिंजे भाउ दराज खान पठान सां मिली करे मुंहिंजे पीउ जो बेगुनाह क़त्ल करायो ऐं मुंहिंजी भेण खे ख़ुदकशी करण ते मजबूर कयो। चओ हल राहुल क्यों? चओ मुंहिंजे बेगुनाह पीउ जो क़त्ल कयो वियो ऐं मुंहिंजी भेण जी इज़त आबरू लुटी वई छा? हाँ जबरदस्त अल्लाह यार आए चुप बाबा अदा क्यों? चओ मुंहिंजे पीउ खे बेगुनाह क़त्ल कयो वियो, मुंहिंजी भेण जी इज़त सरेआम नीलाम कई वई, मुंहिंजे खानदान जो बेगुनाह रत वहायो वियो। अॼु उन बेगुनाह खून जो तुंहिंजे खानदान खे ज़रे ज़रे जो हिसाब ॾियणो पवंदो, ज़रे ज़रे जो हिसाब ॾियणो पवंदो। ऐं वॾी ॾुख सां चओ मुंहिंजी भेण खे ख़ुदकुशी करण ते मजबूर कयो वियो, मजबूर कयो। अदा टाइट है नाइद में डाला ना टाइट क्यों? छो मुंहिंजी भेण खे ख़ुदकशी करण ते मजबूर कयो वियो? उहो ॾींहुं मां कीअं विसारे सघां थो? मूंखे अफ़सोस आहे इन ते, पर एॾो वाक़ई कीअं थियो? ये उन्हनि ॾींहंनि जी ॻाल्हि आहे, हाणे तव्हां चवंदो सभु उहे मौत जा मंज़र। ये उन्हनि ॾींहंनि जी ॻाल्हि आहे जॾहिं मां नंढो हुयुसि, मां शहर में मज़दूरी हल कंदो ठीकु आहे ओके, मुंहिंजो क्यों? उहो ॾींहुं कीअं विसारे सघां थो जॾहिं मां नंढड़ो हुयुसि, शहर में मज़दूरी कंदो हुयुसि, मुंहिंजो पोड़ो पीउ भठे ते गुज़ारो करे, भठे ते मज़दूरी करे क्यों? उहो ॾींहुं मां कीअं विसारे सघां थो जॾहिं मुंहिंजे पीउ खे बेगुनाह क़त्ल कयो वियो, जॾहिं मां शहर में नंढड़ो हुयुसि, मज़दूरी कंदो हुयुसि, मुंहिंजो पीउ उन भठे ते मज़दूरी करे असांजो पेट पालींदो हुयो। उन मज़दूर तुंहिंजे पीउ ऐं भाउ जो कहिड़ो ॾोह कयो, जंहिंखे बेगुनाह क़त्ल करे छॾियऊं। उहे मंज़र, उहे मौत जा मंज़र मां कीअं विसारे सघां थो? उहे रत जा दरिया मां कीअं विसारे सघां थो? उहे रत जा दरिया मां कीअं विसारे सघां थो? अॼु ताईं मूंखे सभु कुझु यादि आहे, सभु कुझु यादि आहे। फ्लैश में वापस आया फ्लैश में वापस आया। मां एतिरो बेगैरत न आहियां, मां एतिरो बेगैरत न आहियां
तुझे भा जलाल वांगुर मां बेगैरत न आहियां। अज सिंध जी तारीख में उहे वर्क लिखिया वेंदा जंहिं दुश्मन मुझे खानदान जो रत वायो। अज उन दुश्मन जी भेण के मां पंहिंजी भेण कयां थो। ओके तारा फाड़े भी हाँ बिस्मिल्लाह। क्यों पर मां तुझे भा वांगुर बेगैरत न आहियां। न आहियां तुझे भा वांगुर बेगैरत। अज सिंध जी तारीख जा उहे वर्क उथलाया वेंदा जंहिं में मीरू पंहिंजी तारीख लिखंदो। उहो दुश्मन जंहिं मुंहिंजे खानदान जो रत वहायो। अज उन खानदान जी हिक न्याणी खे मां पंहिंजी भेण कयां थो। छो त पुतल न्याणियुनि जे मथां हथ खणंदा आहिनि। दिलेर न तुंहिंजो भाउ पुतल हुयो जंहिं हिक न्याणी ते हथ खयो। मगर मां पुतल न आहियां। ओके क्यों सरदार न्याणियुनि सां कहिड़ा जहिड़ा आहिनि? सरदार के चल सरदार न्याणियुनि सां कहिड़ा जहिड़ा आहिनि? एक दफा बिया सरदार न्याणियुनि सां कहिड़ा जहिड़ा आहिनि? एक मिनट कलेक्शन मथे हुई न तव्हांजी मथे ये लिख जाए तलाक यान जाए चलो सरदार न्याणियुनि सां कहिड़ा जहिड़ा आहिनि? तूं बि छॾे अचो ॾिस। हा सरदार ॻाल्हाए तो बसां न्याणी बीठी न्याणी ॾिसे न्याणी खे ॾिस। वरी हेॾो ॾिस हिते वरी पंहिंजे साथ वरी हेॾे ॾिस वरी हुंडे ॾिस। हल सही क्या? सो बि असांजे थाक ते सरदार पंहिंजे दुश्मन जी भेण असांजे थाक ते। ॾिस सरदार खे ॾिस। हा वॾा न्याणी खे ॾिस हुनखे बसां वेठी आहे अयाज़ बीठो आहे अयाज़ खे ॾिस हुनखे ॾिस वरी बसां पंहिंजे साथी खे ॾिस वरी हिन वारे साथी खे ॾिस। ओके क्यों सरदार हुकुम कर तेरी ज़बान बंद कयां। दोबारा चल थोड़ो खिल न चांस जो कावड़ चांस सॉरी सरदार हुकुम कर तेरी ज़बान बंद कयां। क्यों सरदार हुकुम कर तेरी ज़बान बंद कयां। क्यों क्यों सरदार हुकुम कर तेरी ज़बान बंद कयां। अञा गुस्से सां चओ। सरदार हुकुम कर तेरी ज़बान बंद कयां। मगर हिन न्याणी खे माफ़ कयो क्यों सरदार न्याणी हिनखे माफ़ कयां। माफ़ कयो। माफ़ कयो। दोबारा चल खेल क्यों सरदार न्याणी खे माफ़ कयो। सरदार वठे न पोइ इन सां हथ खे इशारो कंदो वञे। हेॾे परे ॾिस हेॾे मूंखे ॾिस हेॾे हेॾे हिनखे ॾिस बस ठीकु आहे। हेॾे ॾिस हेॾे ॾिस वरी हिनखे ॾिस हल थी वियो। क्यों हा सरदार हुकुम कर तेरी ॿिन्हिनि खे मां ख़तमु। चांस सरदार हिनखे ख़तमु करे छॾियो। दोबारा चल सरदार हिननि ॿिन्हिनि खे ख़तमु करे छॾियो। क्यों सरदार ॿिन्हिनि खे ख़तमु करे छॾियो। अञा ॿीहर चओ। सरदार ॿिन्हिनि खे ख़तमु करे छॾियो। चांस दाबे था चल क्यों सरदार ॿिन्हिनि खे ख़तमु करे छॾियो। सेंसेशन ॾिस सरदार खे मारेस तो कोएस तो डाबा तो ॾे सफ़ा। क्यों सरदार मूंखे हुकुम कयो त मां हिननि खे ख़तमु कयां। वरी चल हिते मूंखे ॾिसी करे चओ। चल चल सरदार मूंखे हुकुम कर त मां हिननि खे ख़तमु कयां। मूंखे हुकुम कयो त हिन ॿिन्हिनि खे ख़तमु कयां। तो वरी चल मूंखे अखियुनि में ॾिसी करे चओ। सरदार मूंखे हुकुम कयो त मां हिन ॿिन्हिनि खे ख़तमु कयां। बताने ता फारिग भली वेंदा भली वञो वेंदा कम कर लगा पियो भली खामोशी जी सरदार। Writer Fazil Samidu 0300 313 4972। प्लीज़ हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को दबाएं। प्लीज़ हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन के बटन को दबा दें।